तंग क्यों तुझे गमन ऐं मां शराबी थी वयुम ढुक खां कई शुरुआत ऐं पोइ सारी बोतल पी वयुम। ते हाल हाल भला भाऊ उदास ॾिठो ऐं गमगीन थो लॻी दोस्त इश्क जी चोट लॻी थी लॻे थो। जेको इश्क मां टुटंदो आहे न त उनखे किथां सुकून ईंदो आहे। निगत जा गाना ऐं मुमताज़ मलिक जाम ॿुधींदो लॻे थो। मुमताज़ मौला खे छॾ, निगत जी ॻाल्हि कर, निगत जी। इहो भला शराब पीअंदो आहीं? शराब इश्क जी नाकामी खां पोइ? बिल्कुलु बिल्कुलु, मां त पीअंदो ई कोन आहियां। इहे 6-7 पैग पीअंदो आहियां, बाक़ी पीअंदो कोन आहियां। तूं कोन पीअंदो आहीं? न चर्स भला? चर्स त मां ठुप न पियां। इहे 4-5 सिगरेट पी वेंदो आहियां, कुझु बि कोन पीअंदो। इहे कोन पीअंदो आहे तूं? न बाबा। इहो भाऊ ॿुध भला, भंग पीअंदो आहीं? न बाबा, किथे पीअंदो आहियां। इहे 6-7 कुंडा पी पोइ वतंदो आहियां, थेड़ खाईंदो, किथे गडर में किरंदो आहियां, किथे रेल ते किरंदो आहियां। पोइ पाड़े वारा जेके आहिनि न सो खणी ऐं घर पहुचाईंदा, किथे पीअंदो आहियां। लॻे थो पुट तो के इश्क छोकिरी जो न पर खतरे जो थियो आहे। no, 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 no.